चंबड़ मां ख़बर ईंदा हालु त चंबड़ में एजुकेशन खाते जे मुलाज़िम पारां प्रमोशन में नाइंसाफ़ी ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। चंबड़ जे टीओ ऑफिस में नायब कासिद तौर ड्यूटी कंदड़ अशरफ मंगलहार पारां चंबड़ जे टीओ ऑफिस अॻियां पंहिंजे मासूम ॿारनि समेत एहतजाज कयो वियो। हिन चयो त नायब कासिद जी ड्यूटी मां तरक़ी माणे जूनियर क्लार्क थियो आहियां, जॾहिं त सिनाट्री लिस्ट में मुंहिंजो नालो 9 नंबर ते आहे, पर डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर हायर सेकेंडरी ऐं प्राइमरी जी मिली भगत सां गॾिजी मुंहिंजो नालो सिनाट्री लिस्ट में 11 नंबर ते ॾिनो वियो आहे। हिन चयो त एजुकेशन ऑफिस एजेंट तौर कमु कंदड़ धणी बख्श जिसकाणी मूं खां मुबैना तौर 30,000 रुपया रिश्वत घुरी, रिश्वत न ॾियण सबबि मुंहिंजो सिनाट्री लिस्ट मां 9 नंबर मां 11 नंबर ते आंदो वियो आहे, जेको सरासर नाइंसाफ़ी आहे। हिन तालीम खाते जे लाॻापियल अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।